नाज़िन ठुल्ल में ॻोठाणनि पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे तहफ़्फ़ुज़ जी घुर कई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मीर मोहम्मद बुर्रो। जी नाज़िन, असीं मौजूद आहियूं ठुल्ल ॻोठ गुलज़ार मंसूमरे में, जिथे ॻोठाणा टंडे आदम जी पुलिस बिना जवाब जे ॻोठ ते चढ़ाई कई आहे, भॼड्रा कई आहे। उन हवाले सां हिते ॻोठाणा मौजूद आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। हिते पुलिस चढ़ाई को वाक़ियो थियो आहे टंडे आदम में। किथां जी पुलिस? टंडे आदम जी पुलिस ही, ज़िले जैकाबाद जी पुलिस। इहा आयल ओॾां जी हुई, हितां इंफॉर्मेशन वठी एसपी साहब खां हर हिकु थाणे जी एसपी साहब हुननि खे गाॾी ॾिनी आहे, जंहिंमें 16-17 गाॾियूं पुलिस जूं उहे हिते आयूं। उते घरनि में भञड्रा कई आहे। असांजो एसपी साहब खां इहो मुतालबो आहे त महिरबानी करे इन केस जी सफ़ा जांच कई वञे। असांजो एसपी जैकाबाद खां इहो ई मुतालबो आहे त टंडे आदम जी पुलिस असांजे नाजाइज़ घरनि ते चढ़ाई कई ऐं कूड़ा केस असांजा माइट उते वेठा आहिनि, हितां खून करे भॼी विया आहिनि। टंडे आदम में वेठा आहिनि, उते कूड़ा केस दाख़िल कराए असांजे मथां हिते पुलिस आने जैकाबाद जी पुलिस खां मदद वठी असांजे घरनि ते चढ़ाई करे लेडीज़ पुलिस एसपी जैकाबाद खां असांजो इहो मुतालबो आहे त इहा जांच कराए असांजे लाइ इंसाफ़ कई वञे। कुझु साल अॻु में असांजा उहे बि क़ौम वारा आहिनि ऐं नाजाइज़ रस्ते वेंदड़ अली दोस्त खे शहीद कयूं, मारे विधऊं ऐं ॿिनि माण्हुनि खे ज़ख़्मी करे विधऊं बंदूकूं हणी। जी नाज़िन, तव्हां हिन ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिन जो पिणु इहो चवणो त टंडे आदम जी पुलिस बिना जवाब जे ॻोठ ते चढ़ाई करे जेका भॼड्रा कई आहे। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, एसपी जैकाबाद खां इहा घुर कई त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं हिन मामले जो फौरन नोटिस वरितो वञे। कैमरामैन रायब अली सां गॾु मीर मोहम्मद बुर्रो, धरती TV न्यूज़ ठुल्ल।